नाज़रीन, चंदो गुलाम हैदर के गोठ मीर मोहम्मद वरड़ में गरीब खानदान पुरस्कार बीमारी सबब जिंदगी ऐं मौत के बेवाटे ते बीठल है, जैं वस वारन खां मदद की अपील कई है। रिपोर्ट करे रहियो आहे फयाज़ अली वरिया। नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं गोठ मीर मोहम्मद वरड़ में, जिते एक वबाई बीमारी मंझि टे कुंदर भाइर, ब भेनरूं ऐं हिकु अमड़ फोत थी चुकी है। अञा टे भेनरूं हिन बीमारी मंझि मुब्तला आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा ब भेणूं वयूं आहिनि ऐं मुंहिंजी मिठड़ी माउ वई हली आहे ऐं मूंखे जमी त कोन्ह अचे माउ खां सवाइ। ऐं महिरबानी करे असांजी मदद कजो। असीं ग़रीब माण्हू आहियूं, मुंहिंजो पीउ पूरो कमायो पिने थो, मज़ूरी आयसि कान, पिनी असांखे खाराए थो। उहे बि माण्हू नथा ॾेई सघनि, किथे वञे थो मिले थो, किथे वञे थो मिले ई कोन थो। असीं बुखिया वेठा आहियूं, किथे असांजी मदद करियो महिरबानी करे ऐं असांजी मदद करियो। असीं मजबूर आहियूं, ॾाढा तकलीफ़ में आहियूं ऐं मजबूर ते वेठा आहियूं। असां केरु माना एतिरो पाणी जा ढुक बि केरु कोन भरण ॾे, असांखे तकलीफ़ आहे असांखे। अस्सलाम वालेकुम साईं, आऊं अर्ज़दार भाई खान गामल गोठ मीर मोहम्मद वरड़ में रहां थो ऐं तमामु ग़रीब मिस्किन माण्हू आहियां। ऐं गुज़ारिश कयां थो त मूंसां एॾो अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ो इम्तिहान हो जो मुंहिंजा टे पुट, ॿ नियाणियूं, हिकिड़ी घरवारी वेई हुई। ऐं तमामु ग़रीब आहियां। वस वारनि खे अपील कयां थो, ज़रदारी साहब खे ऐं बिलावल साहब खे, इमरान साहब खे, त मुंहिंजी मदद कई वञे ऐं इलाजु करायो वञे। मूं पाण तकलीफ़ कई आहे, एतिरी कई आहे जो जेको अंदाज़ो न आहे। पाड़े वारनि थोरी घणी जेका मदद कई आहे, साहब हाणे अणपूरी थी वई आहे। रोज़ रोज़ केरु ॾींदो आहे? मूंखे 5 साल थी विया आहिनि जेके बीमारी में मूं कटिया आहिनि। तमामु मुंहिंजी अपील थो कयां त मुंहिंजी मदद कई वञे। जी नाज़रीन, तव्हां इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो वधीक चवणो हो, असां वस वारनि खे अपील था करियूं त असांजी मदद कई वञे। कैमरामैन सरवान जूणे जे सां गॾु फयाज़ अली वरिया, मेहरान टीवी न्यूज़, चंदो गुलाम हैदर। ठीक है, ठीक है।